अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जी दोस्तों तमाम तेज़ी सां शूटिंग हली रही है। तव्हां स्क्रीन ते पिक्चरूं ॾिसी चुका आहियो। वीडियो शुरू करण खां पहिरियां वीडियो खे लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा, जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो भाइरनि ते सभ खां पहिरियां मिली सघे। दोस्तों अचो त ही कहाणी मुकमिल ॿुधूं। त इन ड्रामे में साईं निशार शाह यानी गफ़ार खान इन ड्रामे में वॾेरो आहे। तो इन ड्रामे में काफ़ी बेहतरीन अदाकार ऐं इन जी शूटिंग हाई लेवल ते आहे। दोस्तों अचण खां पहिरियां तव्हां ॾिसी चुका आहियो त ही ड्रामो मशहूर थी चुको आहे दौलाब। सभई अदाकार अॼु पंहिंजी मीरपुर माथिले में जूअर ॾेखारे रहिया आहिनि। तो इन ड्रामे में एजाज मलाब अथव यानी वक़्त बि अथव इन ड्रामे में। तो इन में उम्मीद अली कलवड़ यानी ओठो इन ड्रामे में बेहतरीन अदाकारी करे रहियो आहे। तो इन जी पहिरें स्पेल जी शूटिंग धमाके सां हली रही आहे। इंशाल्लाह इहो हाणे जल्द खां जल्द अचण वारो आहे। ऐं काफ़ी दोस्तनि जूं बेपसी कमेंटूं पियूं अचनि त दौलाब ड्रामो अचण सां न अचण सां ई मशहूरु थी वियो। तव्हांखे ख़बर आहे त इन में वॾा वॾा अदाकार कम करे रहिया आहिनि। ॿियो त इन ड्रामे जी काफ़ी दोस्त रिव्यू ॾेई रहिया आहिनि। त उन जे करे ही ड्रामो मशहूरु थी चुको आहे। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे पेशकश